सोशल मीडिया इस्तेमाल कंदड़ हर शख्स खे सीमा हैदर जे किसे जी त सॼी ख़बर हूंदी। पाकिस्तान मां ॿारनि समेत हिंदुस्तान वञी प्यार जो परिणो कंदड़ सीमा हैदर जूं मुख़्तलिफ़ वीडियोज़ बि अञा ताईं सोशल मीडिया ते ईंदियूं रहनि थियूं, जंहिंजे करे उहा समाजी राब्तनि वारी मुख़्तलिफ़ वेबसाइट्स जी ज़ीनत बणियल रहे थी। पर अॼुकल्ह भारतीय सोशल मीडिया ते सीमा हैदर जो मौज़ू अनोखे अंदाज़ सां वायरल थी रहियो आहे। भारतीय सोशल मीडिया ते हिकु शागिर्द जी इम्तिहानी कापीअ जूं कुझु तस्वीरूं वायरल थी रहियूं आहिनि, जिन में शागिर्द पारां पेपर में पुछियल सवाल जो अनोखो जवाबु ॾिनो वियो आहे। भारतीय रियासत राजस्थान जे ज़िले ढोलपुर जे इन शागिर्द सीमा हैदर खे पॉलिटिकल साइंस जे पर्चे जी ज़ीनत बि बणाए छॾियो आहे। पेपर में बोर्ड पारां शागिर्दनि खां सवाल पुछियो वियो आहे त पाकिस्तान ऐं भारत जे विच में कहिड़ी सीमा मतिलबु सरहद आहे ऐं उन जी ड्रेग केतिरी आहे। जंहिं सवाल जे जवाब में हिकु शागिर्द लिखियो आहे त पाकिस्तान ऐं भारत जे विच में सीमा जो नालो सीमा हैदर आहे, जंहिंजी ड्रेग 5 फुट 6 इंच आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में इन ते झेड़ो आहे। शागिर्द जे इम्तिहानी पर्चे जी तस्वीर कंहिं सोशल मीडिया ते अपलोड कई, जेका ॾिसंदे ई ॾिसंदे सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जंहिं ते वाहिपेदड़नि पारां मज़ाहिया तबसरा कया पिया वञनि।